घोटकी में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में गुज़िरियल 7 ॾींहंनि खां जारी तूफ़ानी बरसातनि तबाही मचाए छॾी आहे। घोटकी भरिसां यूसी चंगलाणी जे ॻोठ अब्दुल लतीफ़ कलोड़ में बरसात सबबि घर जी भित किरी पई आहे, जंहिं जे नतीजे में मसमात बीबी 12 वरे जी नींगरी अला रखी मोहम्मद अली फैज़ान इरशाद खोखर गुलाम अली खोखर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे फौरी तौर ते इलाज जे लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इन मौक़े ते ज़ख़्मी थियल ॻोठाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजी यूसी चंगलाणी जे ॻोठ अब्दुल लतीफ़ कलोड़ जा रवासी आहियूं। बरसात सबबि असांजी घर जी भित किरी पई आहे, जंहिं सबबि असांजा 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठाण सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर जाम इकरामुल्ला खान धारेजो, रेन एमरजेंसी फोकल पर्सन सरदार ज़ादा, मीर बंगल खान महर, डिप्टी कमिश्नर घोटकी ऐं आला इख्तियारनि खे अपील कई आहे त बरसात सबबि असांजा घर ॾही पिया आहिनि, असांजा फसल तबाह थी विया आहिनि, पर अञा ताईं केर बि असांजी मदद लाइ न आयो आहे। असां खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहियूं। असांजी माली मदद कई वञे त जीअं थियल नुक़सान जो अज़ालो थी सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।